ॻोठ में हिकिड़ो इंतिहाई मोतबर शख़्सियत पोड़ो रहंदो हुयो। हिन हिकिड़ो गॾह बिधारियो। हिकिड़े ॾींहुं हीउ पंहिंजो गॾह काहे पंहिंजे पुट खे वठी बाज़ार जे तरफ़ निकितो। हिन पंहिंजे पुट खे गॾह ते विहारियो ऐं पाण गॾह जी वाघ वठी काहे हलियो। जॾहिं थोरो अॻिते थियो त कुझु माण्हुनि चयो त यार कमाल ॾिस, छोकिरे खे शर्म नथो अचे, हू पोड़ो वीचारो पंधु थो पियो वञे ऐं गॾह ते पाण मोतबर थी चढ़ी वेही रहियो आहे। छोकिरे खे बि हया आयो ऐं गॾह तां लही पियो ऐं पोड़े खे खणी गॾह ते चाढ़ियईं। जॾहिं थोरो अॻिते हलिया त ॻोठ जे कंहिं माण्हुनि चयो त यार पोड़े जो कमु ॾिस, वीचारो मासूम ॿारु पंधु थो पियो हले ऐं पाण वरी गॾह ते चढ़ियो थो वञे। वरी पोड़े सोचियो त भला ॿई ॼणा था गॾह ते चढ़ूं। पोड़े उन छोकिरे खे बि गॾह ते खयो। जॾहिं कुझु अॻिते हलिया त वरी ॻोठ जे माण्हुनि चयो त मासूम जानवर ते एॾो वज़न था खयो वञनि, ॿ ॼणा चढ़ियो था वञनि, हिननि खे उन्हनि ते को अहसासु को रहम नथो अचे। पोड़ो ऐं छोकिरो ॿई ॼणा गॾह तां लही पिया ऐं पंधु हलणु लॻा। जॾहिं कुझु अॻिते विया त वरी ॻोठ जे माण्हू ॾिठो ऐं ॻोठ जा माण्हू हिन ते खिलणु लॻा। चयूं त केॾा बेवकूफ़ आहिनि, गॾह कायो था वञनि, सवारी हिननि सां गॾु आहे, वरी वञनि पंधु था पिया। अहिड़ो को ॿियो बेवकूफ़ थींदो। आख़िरकार माण्हुनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधी हिननि छा कयो जो गॾह खे खणी खयो ऐं पाण उनखे गॾह खे टंगो टाली करे खणी बाज़ार जे तरफ़ हलंदा विया। जॾहिं माण्हुनि ॾिठो त वरी हिननि खे बेवकूफ़ सम्झणु लॻा ऐं उन्हनि ते खिलणु लॻा त गॾह ते या त सवारी कबी आहे ऐं हीअ वरी ख़ुदि सुवार थिया था वञनि गॾह जा। सो दोस्तो, असुल ॻाल्हि इहा आहे त माण्हू तव्हांजे कंहिं बि किरदार मां, कंहिं बि अमल मां, कंहिं बि तरह राज़ी न थींदा। मशवरा मुफ़्त जा थींदा आहिनि। असरु उन ते ई पवंदो आहे जंहिंजे मथां भार हूंदो आहे, जंहिं ते लोड हूंदो आहे। मुआशिरे में माण्हू तव्हां सां हज़ार ॻाल्हियूं कंदा, पर हर माण्हूअ जी ख़्वाहिश मुताबिक़ तव्हां पंहिंजी ज़िंदगी नथा गुज़ारे सघो। उन जे करे बहितर इहो ई आहे त तव्हां पाण बज़ाते ख़ुदि पंहिंजे ज़हन, सोच ऐं दिलि ऐं दिमाग़ सां जेको बहितर सम्झो था, जेको पॉज़िटिव सम्झो था, उहो कंदा रहियो। बाक़ी हा, हिकिड़ी शइ ज़िंदगीअ में इंतिहाई अहम आहे त स्ट्रगल जेका आहे, जदोजहद जेका आहे, जुस्तजू ऐं जज़्बो ऐं जुनून जेको आहे ऐं हिकिड़ो कमु करण वारो, ज़िंदगीअ जे सुठियुनि मंज़िलनि खे हासिलु करण वारो जेको हिकिड़ो प्रोसेस आहे, उनखे कॾहिं बि न छॾणु घुरिजे।